नाज़रीन, जामशोर ज़िले जे अॼु असां मुख़्तलिफ़ वाक़िअनि ते गुफ़्तगू कंदासीं। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में जेको जाली चेयरमैन जी सही करे कीअं पैसा करोड़ रुपया कढिया विया, उन सां गॾु वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी मुस्तक़िल मुक़ररी जे लाइ इंटरव्यू थियो, उन में कहिड़े अहम अचनि पिया। ऐं गॾोगॾु ख़ुदा जी बस्ती में जेके 4 क़तल थी विया, ज़ाल मुड़ुस ऐं 2 ॿार, उन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। ऐं आहियां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारिजो, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल यूट्यूब चैनल। सभ खां पहिरीं असांजो जिन दोस्तनि चैनल सब्सक्राइब न आहे कयो, उन्हनि खे गुज़ारिश आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। नाज़रीन, इंतहाई अफ़सोस जहिड़ी ख़बर गुज़िरियल ॾींहुं इहा साम्हूं आई त ख़ुदा जी बस्ती नंबर 1 में जेको हिकु बंदि पियल घर में 4 खां 5 ॾींहं जेके पुराणा लाश जेके आहिनि उहे पिया आहिनि, उहे बदबू करे विया। इलाइक़े जे माण्हुनि खे इहा ख़बर पई, उन्हनि जेको फौरी तौर ते हद जी पुलिस खे इतला कयो, ऐं पुलिस DSP कोटड़ी शाहनवाज़ जोखियो ऐं SHO साइट ज़ाइ जतियाल जी अॻुवाणी में पुलिस उते पहुती। इलाइक़े वासी उते गॾु थिया। जेॾीमहिल उन घर जा ताला दरवाज़ो तोड़े अंदरि दाख़िल थिया त उते जेको आहे ॾाढो ॾुखो ईंदड़ मंज़र साम्हूं आयो त उन घर में 4 ॼणा ज़ाल मुड़ुस ऐं 2 ॿार जेके उहे क़तल थियल हुआ। उन्हनि जा कमरा जेके रत सां भरियल हुआ, उते औज़ार बि मिलिया। ऐं हिन में जेके क़तल थिया आहिनि, बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे ओस्ता मोहम्मद, उतां जो रहाकू आहे इमरान एरी ऐं आलिया एरी। उन सां गॾु उन जा 2 ॿार जेके आहिनि, हिकु 9 सालनि जी नींगरी ऐं 7 सालनि जो पुटु जेके आहिनि, उन्हनि जा लाश हुआ। लाश ॻरियल हालत में आहे, उन्हनि जी सुञाणप सही न पई थी सघी। पोइ इन जी जेकी जांच वरिती वई त ही जेके नाला आहिनि उन्हनि क़तल थियल उहे शामिल आहिनि। हीउ वाक़ियो सॼो जेको थियो आहे, इन वाक़िए जो पस मंज़र, इन जो जेको कारण जेको असांखे मालूमात मिली आई आहे त 10 साल अॻु आलिया बुरड़ो जंहिं पसंदि जो परणो कयो इमरान एरीअ सां, इमरान एरी सां पसंदि जो परणो कयो त आलिया बुरड़ो जा वारिस भाउर हिननि ते कावड़ियल हुआ। जंहिंखां पोइ हीउ प्रेमी जोड़ो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि पर ख़ासि करे जामशोरे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रिहाइश इख़्तियार कंदे कंदे ख़ुदा जी बस्ती 1 नंबर में अची रिहाइश इख़्तियार कई हुई। ऐं उते जेको हीउ भयानक ऐं दर्दनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे। असांखे हिकिड़ी ॿी अहम ख़बर इहा मिली आहे त इमरान एरीअ जी घर वारी जेकी आहे आलिया बुरड़ो ते बि जेको 13 डिसंबर 2024 ते गुलशन शहबाज़ में रिहाइश इख़्तियार कई त उते बि उनजे मथां हमिलो थियो, फायरिंग थी हुई। हू मौजज़ाने तौरु बची वई, लम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो। उनजी FIR बि जामशोरे थाणे ते 13 डिसंबर 2024 ते दाख़िल थियल हुई। उन में जेको फ़रियादी उहा ख़ुदि आलिया बुरड़ो उहा हुई। उन पंहिंजे उन केस में ॼाणायो त संदसि भाउ शाहिद बुरड़ो, ज़ाहिद बुरड़ो, हिकु नामालूम माण्हू मुंहिंजे घर में दाख़िल थिया, हुननि मूं ते हमिलो कयो ऐं उहा ज़ख़्मी थी मौजज़ाने तौरु बची। हुन क़त्ल जो ख़दशो अॻे ई ॾेखारियो, पर बदक़िस्मती आहे त पुलिस उन वक़्तु पंहिंजी जेको आहे नाकामी इहा पुलिस जी साम्हूं आई आहे त जॾहिं आलिया बुरड़ो ते हमिलो थियो, हुन पंहिंजी FIR बि दाख़िल कराई 13 डिसंबर 2024 ते। पोइ आख़िर पुलिस उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार छो न कयो? पुलिस जे अगरि जवाबदार गिरफ़्तार करे आहे, इन वाक़िए खे रोकण जी कोशिशि करे आहे, त अॼु हीअ नौबत न अचे हा जेकी गुज़िरियल ॾींहुं ख़ुदा जी बस्ती में आई आहे। जवाबदार जेके आहिनि, दर्दनाक वाक़ियो जेको आहे, हीअ इंतिहाई जवाबदार आया इन्हनि ज़ाल मुड़ुस ऐं उनजे 2 ॿारनि खे कुही क़तल करे विया। 4 जेके आहिनि उतां लाश बरामद थिया। इहा जामशोरे ज़िले ख़ासि करे सिंध जे माण्हुनि खे ख़बर पई त सॼी इलाइक़ो जामशोरो सोग में वठिजी वियो। SSP जामशोरो सां मुंहिंजी गुफ़्तगू थी। हुन चयो त क्राइम सीन जी टीम असां हुते मोकिली, उनखे 4 जेके औज़ार छुरियूं आहिनि जंहिंसां उन्हनि खे क़तल कयो वियो, उहे 4 छुरियूं मिलियूं आहिनि। उन सां गॾु ॿियूं जेके शाहिदियूं आहिनि उहे गॾु कई वियूं आहिनि। लाश पोस्टमार्टम लाइ बिलाल मेडिकल अस्पताल आंदा विया। लाश जेके आहिनि ॻरियल हालत में आहे। ईदी रज़ाकारनि जो चवणो त लाशनि जी सही तरीक़े सां सुञाणप न पई थिए। इन जे करे बलोचिस्तान ओस्ता मोहम्मद लाश खणी वञण जहिड़ा न आहिनि रहिया। ख़ुदा जी बस्ती कोटड़ी में मक़ामी नौजवान सरगर्मनि, समाजी अॻुवाणनि, क़ौमपरस्त अॻुवाणनि, सियासी समाजी अॻुवाणनि, उन्हनि जेको पंहिंजी मदद पाण ख़ुदा जी बस्ती में क़बर खोटे जेको चइनी मक़तूलनि खे जेको उते तदफ़ीन करण जो फ़ैसिलो कयो आहे। थोरी देरि में उन्हनि जी तदफ़ीन थींदी। पर हीअ समूरी जी सूरत हाल पुलिस हिन केस में अॻु भराई करे आहे। जॾहिं जेको आहे आलिया बुरड़ो ते हमिलो थियो त हीउ वाक़ियो पेश न अचे हा। पुलिस लापरवाहीअ जो एतिरो त मुज़ाहिरो कयो त जामशोरे में मासूम सिद्रा नुहाणी क़तल थी वई आहे। उनखे 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, उनजा बि क़ातिल अञा गिरफ़्तार न आहिनि थिया। हीअ बदक़िस्मती चइजे जामशोरे ज़िले जी सूरत हाल जेकी तव्हांजी आॾो आहे। हीअ त इंतिहाई दर्दनाक वाक़ियो जेको साम्हूं आयो आहे। असांखे इहे बि इतला मिलिया आहिनि त हिकिड़ी जेकी
3 सालनि जी मासूम नींगरी उहो जवाबदार अगवा करे विया आहिनि। इन जी ख़बर जी अञा तस्दीक न पई थिए, ज़रियनि असांखे इहा ॼाण ॾिनी आहे हिननि जा वारस जेके आहिनि इमरान एरी जा जेके साम्हूं अची न सघिया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे आलिया जेकी बुरड़ो उनजे भाउरनि जेको असांखे ख़दशो आहे, सम्झूं था त उन्हनि क़तल कयो आहे, छो त प्रेमी जोड़े 10 साल प्यार जो परणो कयो। हीअ समूरी सूरत हाल असां ख़ुदा जी बस्ती वाक़िए ते जेको गुफ़्तगू कई तव्हांखे ॿुधाईसीं। ॿी ख़बर जेकी आहे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सिंध जो वाहिद उहो इदारो आहे जेको दर्सी किताब सॼी सिंध में मुफ़्त किताब ॾींदो आहे। पर हुते जेको हिन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो त जेको अॻे ई सदाईं इहे ख़बरूं साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि त किताबनि जी छपाई मुकमल नाहे थींदी। किताबनि जी छपाई जेको मनपसंदि कंपनी खे जेके ठीका ॾिना वेंदा आहिनि, अरबे रुपयनि जा कम हूंदा आहिनि, चेयरमैन ईंदो आहे, सेक्रेटरी ईंदो आहे, उहे जेके आहिनि उहे ख़ासि कंहिंजा मुक़ररु हूंदा आहिनि, जंहिंजे करे हीउ सॼो वाक़ियो जेको किताबनि में जेकी करप्शन थिए थी, सरकारी इदारनि में जेके प्राइमरी खां वेंदे जेके किताब आहिनि उहे पहुचनि नथा। वॾा वॾा गबन जेके साम्हूं आया आहिनि उहे जेको आहे वक़्तनि ते जेके साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। पर हींअर जेको ताज़ी सूरत हाल इहा थी आहे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में जेको आहे चेयरमैन आहे परवेज़ बलोच, उनजो PAS आहे जेको आहे सफ़ी अल्लाह मेमण, जूनियर क्लार्क हो, उहो कन्फर्म जेको भर्ती बि न हो। उन जेको कूड़ियूं सिग्नेचर कूड़ियूं सयूं चेयरमैन जूं करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो इंकिशाफ़ साम्हूं आयो आहे त 5 करोड़ रुपयनि जो गबन कयो आहे। 5 करोड़ रुपया कढी उहे हड़प करे वियो आहे। जूनियर क्लार्क मुस्तक़िल क्लार्क बि न आहे, पर PS चेयरमैन जेको परवेज़ बलोच सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो उनजो हो। इन खां पोइ इहा जॾहिं ख़बर साम्हूं आई त चेयरमैन हिकिड़ो लेटर कढियो। लेटर कढी इन समूरी सूरत हाल जी इंक्वायरीअ जे लाइ अली अहमद ख्वाजा ऐं अब्दुर्रहमान अंडर जेके सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि ते कमेटी मुक़ररु कई आहे। उन कमेटी जेको आहे पंहिंजी जांच शुरू करे छॾी आहे। अॼु ॿियो ॾींहुं उन कमेटी आॾो जूनियर क्लार्क ऐं जेके ॿिया संदसि 2 साथी आहिनि उहे जेके आहिनि शामिलु न आहिनि थिया, इन कमेटी आॾो पेश न आहिनि थिया, जंहिंजे करे हीअ जेकी इंक्वायरी अणपूरी रहे पई। इन सिलसिले में मुंहिंजी जेको इन जी इंचार्ज जेको इंक्वायरीअ जो अली अहमद ख्वाजा, उन सां गुफ़्तगू थी। उनजो चवणो त असां नोटिस कढियो पर जेको पेश न आहे थियो। इल्ज़ाम हेठि आयल जेको PS आहे हिनजो चेयरमैन परवेज़ बलोच जो सफ़ी अल्लाह मेमण उहो पेश न आहे थियो। असांखे कारण मालूमात न थिए। अकाउंट ब्रांच मां असां जेको मालूमात गॾु कई आहे। साम्हूं जेकी ख़बर आहे इहो भांडो कीअं फाटो, इहा जेकी कूड़ी सिग्नेचर ज़ाहिर कीअं थी, त उन में जेको आहे सफ़ी अल्लाह मेमण हिकिड़ी जेको आहे लेटर कढियो हो सेक्रेटरी जेकी नुसरत बोर्ड जी सेक्रेटरी आहे नुसरत परवीन सेतो खे, त असांखे जेको चेयरमैन जे लाइ असांखे का शइ जी घुर्बल आहे, ज़रूरत आहे, असांखे 1.5 लख रुपयो चेक कढियईं सही करे त असांखे इहा चेक वेरीफाई करे असांखे ॾिनो वञे। त हुन जेको आहे चेक क्रॉस करण जे लाइ उहो जेको मोकिलियो चेयरमैन वटि। चेयरमैन चयो त हीअ मुंहिंजी सिग्नेचर न आहे। उनखां पोइ इहो भांडो फाटो ऐं पोइ इहा ख़बर पई त चेयरमैन जे PS जेको 5 करोड़ हड़प करे वियो आहे। जॾहिं मूं चेयरमैन परवेज़ बलोच सां गुफ़्तगू कई, हुन चयो त न कोई मुंहिंजो PS केरु आहे, न कोई मुंहिंजे अकाउंट मां या सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे अकाउंट मां कंहिं पैसा कढिया आहिनि। इहा सॼी ख़बर जेकी आहे बोगस ख़बर। मूं को लेटर इंक्वायरी लेटर बि न आहे कढियो। इन ख़बर खे ख़बर न आहे कहिड़ा सोर्स आहिनि तव्हां सहाफ़ियुनि जा जो तव्हां इहा फ्लैश कई आहे ख़बर। माना हुन लाचारी ॾेखारे छॾी। इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। पाण लेटर कढियो अथनि, लेटर बि मौजूदु आहे चेयरमैन त बाबा हीअ जेको आहे मुंहिंजे नाले ते सही करे पैसा कढिया विया आहिनि। उनखां पोइ जेॾी महिल हीअ इंक्वायरी थिए थी, ख़बर लॻे थी ऐं पोइ वरी चेयरमैन हिन खां इनकार करे थो, त इहो जेको आहे अहम जेको नज़र अचे पई शइ त माना हीअ हिकिड़ो मुबनी जेको मुबैना जेको घपलो लॻो आहे। चेयरमैन कख रखे पियो पंहिंजे PS जेको आहे जूनियर क्लार्क सफ़ी अल्लाह मेमण, जंहिंजे मथां इल्ज़ाम आहे त हुन कूड़ी सिग्नेचर कयो। इहा ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा तक़रीबन इहो इंकिशाफ़ साम्हूं आयो। इहा ज़रियनि दावा कई त 5 करोड़ रुपए जो गबन थियो आहे, उहो जूनियर क्लार्क कूड़ी सिग्नेचर ते कयो। परवेज़ बलोच चेयरमैन सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो, उहो पंहिंजे जूनियर क्लार्क ते एॾा वॾा कख छो पियो रखे, उन इंक्वायरी कमेटी पोइ छो ठाही। इहे ख़ुदि घणा ई सवाल जेके जनम वठनि पिया त किथे ईअं न आहे त ही मिली भगत हुजे ऐं मिली भगत जे ज़रिए ई सिंध टेक्स्ट बुक बोर्ड सरकारी पैसो जेको 5 करोड़ जो बासानी तरीक़े सां करप्शन करे हिकिड़े जेको जूनियर क्लार्क आहे जेको मुस्तक़िल न आहे, उन कहिड़ी महारत सां इहे पैसा कढिया आहिनि। बहरहाल इहो सवाल मौजूदु आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन जो मौक़ूफ़। इहे सॼी करप्शन ॾिसूं त सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते जो वज़ीर हिन समूरी सूरत हाल ते छा थो करे। उनखां पोइ आउं वरी तव्हां ॾे हलां थो हिकिड़ी ॿी ख़बर जेकी आहे जामशोर ज़िले जी। सिंध यूनिवर्सिटी जो जेको मुस्तक़िल वाइस चांसलर जेको मुक़ररु न आहे थी सघियो सिद्दीक़ कलोड़े खां पोइ जेको आहे आरज़ी
जेको VC खलील रहमान खुंबाड़ी साहब मुक़ररु हो। अॼु जेको 12 मई ऐं 13 मई ते जेके इंटरव्यू थियणा हुआ उन में जेके 65 उमेदवार हुआ उनखे शॉर्टलिस्ट करे 44 ॼणा जेके उमेदवार उन्हनि खां इंटरव्यू कया विया। उन्हनि इंटरव्यू में जेको सिंध यूनिवर्सिटी जा जेके प्रोफेसर आहिनि उन सां गॾोगॾु वाइस चांसलर जेको आरज़ी वाइस चांसलर खलील रहमान खुंबाड़ी साहब, इमामुद्दीन खोसो साहब, इंतज़ार लाशारी, डॉक्टर सफ़ीना, उन सां गॾु PVC अब्दुल सत्तार शाह, डॉक्टर मुस्बा बीबी कुरैशी, ऐं उन सां गॾु जेके ॿिया अहम शख़्सियतूं आहिनि नाहिद दुरानी ऐं जमाल मुस्तफ़ा शाह। उन खां अलावा 44 ॿिया जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके रिटायर ब्यूरोक्रेट्स आहिनि ऐं उहे जेके आहिनि हिन इंटरव्यू में वेठा आहिनि, इंटरव्यू ॾेई आया आहिनि। हाणे इंटरव्यू में जेको लाज़िमी रिज़ल्ट ईंदी उन खां पोइ मुस्तक़िल VC कंहिंखे था मुक़ररु कनि। जेको हींअर जेको इहो इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे 3 ॼणा जेके अहम आहिनि उन 3 में अहम जेके आहिनि मुस्तक़िल VC कहिड़ा थी सघनि था? खलील रहमान खुंबाड़ी साहब जेको आरज़ी VC आहे सिंध यूनिवर्सिटीअ जो उहो, उन सां गॾु नाहिद दुरानी, जमाल मुस्तफ़ा शाह 3 जेके आहिनि अहम ॿुधाया वञनि था त इन्हनि 3 मां को बि वाइस चांसलर मुक़ररु थी सघे थो। ऐं उन सां गॾु खलील रहमान खुंबाड़ी साहब जा जेके आहिनि घणा चांस आहिनि त सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़ररु थिए। हीअ समूरी सूरत हाल जामशोरे ज़िले जी सिंध यूनिवर्सिटी जो मुस्तक़िल VC ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में हिकिड़े जेको आहे जूनियर क्लार्क जी जेकी मुबैना जेको घपलो मुबैना करप्शन साम्हूं आई, उन ते चेयरमैन जेको आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड परदो रखे पियो। उन सां गॾु जामशोरे ज़िले में जेके 4 क़त्ल थिया आहिनि, इहो जेको ब्लाइंड मर्डर आहे पुलिस जे लाइ, पुलिस इहा पहिरीं जेकर आलिया बुरड़ो ते हमले जी साल अॻे जेकर जवाबदार गिरफ़्तार करे आहे त हीअ नौबत न अचे आई, ख़ानदान सॼो जो सॼो उजड़ी न वञे हा। मासूम सिदरा नवाणी जा कातिल बि गिरफ़्तार न आहिनि थिया। पुलिस जी एॾी वॾी लापरवाही, एॾी वॾी सुस्ती, इहो सवाल निशान मौजूदु आहे। असांखे ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सा सलामत सिंध सलाम।